नाज़रीन वाक़िया कंदासीं। कराची डेंगी वायरस ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक 115 केस ज़ाहिर थिया आहिनि। सिहत खाते जो चवणु आहे त हलंदड़ महीने डेंगी जा 1067 केस ज़ाहिर थिया आहिनि। सिहत खाते मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान डेंगी जा 115 केस ज़ाहिर थिया आहिनि। सिहत खाते जो वधीक चवणु आहे त हलंदड़ महीने डेंगी विघे 4 मरीज़ फ़ौत थिया आहिनि। ख़बर अवां सां कराची मां शेयर कयूं पिया। डेंगी वायरस ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक 115 केस ज़ाहिर थिया आहिनि। सिहत खाते जो चवणु आहे त हलंदड़ महीने डेंगी जा 1067 केस ज़ाहिर थिया आहिनि। सिहत खाते मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान डेंगी जा 115 केस ज़ाहिर थिया आहिनि। सिहत खाते जो चवणु आहे त हलंदड़ महीने डेंगी विघे 4 मरीज़ फ़ौत थिया, जंहिं बाद फ़ौतुनि जो अंग नम थी वियो आहे। सिहत खाते मूजिबि जनवरी, फरवरी, मार्च ऐं अप्रैल में डेंगी विघे हिकु ॼणो फ़ौत थियो।